मरकजी सदर मोहतरम अयाज लतीफ कलीजा खान आज हिन हाल में हिकड़ी सिंध है। हिन जलसे में हिकड़ी सिंध है ऐं हिन जलसे का बाहर एक बी सिंध है। इन हाल में मौजूद मानूं के इन जलसे आम में मौजूद कारकुनन के हमदर्दन के दिसी मानू जी दिल 100 भेरा हेठ भरी थी ऐं ॿाहिर जेका है ना जलसे आम का ॿाहिर सिंध है। रोडन ते रस्तन ते भिटन में गोठन में पहाड़न में उन सिंध लाइ जॾहिं सोचे थो त नज़र अचे थो त को शाह लतीफ़ जो किरदार है सिंध जैसे किस्मत में सिरजे ता सूर सामाए ता सुख व्या ये बई पूर निमाणी नसीब थिया। का ससुई है जैसे किस्मत में दुहाग लिखल है। का मूमल है जैसा राणो कसी वियो है। का सौरत है। का लीला है। का सोहनी है। घड़ी घड़ो हथ करे इलाही तुहार घड़ी घड़ो हथ करे इलाही तुहार जंग जर के वात में सिसीअ के सीसार लखे चोचस लोहणियूं थेलियूं थरियूं धार चूड़ा बीड़ा चिक में लुड़ स्वार मिड़िया मच्छ हजार भावना थी दी सोनी। पर सोनी जो को वारिस कौन हो मेहार दरिया जे हुन पार बीठो पाण पानी में लहण लाइ तैयार कौन हो। पर हिन इज्तिमा में बैठल जेका सिंध है जेका सुहिणी है जेका मारवी है जेका ससुई है उन ससुई उन मारवी उन सोहणीअ सां
नको सदो सीर जो मपन मला अन्न दरिंदा दरिया में वादा कयो वरन सजा बेड़ा सीर में हला हेठ वजन पुरजो पैदा न थिए तको मजा तिन तो जो कहर कुनन में व्या की न वरन उते अड़तावन साहर सीर लगाए थे। अगे जॾहिं सिंधियाणी तहरीक के प्रोग्राम में फलीज साहब जी सालगिरह के प्रोग्राम में सिंध म्यूजियम के स्टेज पे मुझे भरसा को अदीब साथी वेठो हो मुखा पुछी अड़ो सवाल वरी अज एक अदीब भेण कयो मुखा पुछो म्यूजियम में असी ईंदा आहियूं अदबी प्रोग्राम में ईंदा आहियूं वॾा इदारा कराईंदा आहिनि सरकार कराईंदी आहे माण्हू जहिड़ा लाश वेठा हूंदा आहिनि पेपर वेट कीअं टेबल ते रखी छॾिबो आहे अॻियूं 5-7 लाइनूं भरियल हूंदियूं आहिनि पोयां माण्हू वॾियूं वॾियूं ओबासियूं पिया ॾींदा आहिनि तव्हीं बार बार अहिड़ा प्रोग्राम कयो था मानू एडा पुरजोश आहिनि एडो जज़्बो आहे कीअं मूं चयोमान अॻे चयो त असीं ख़र्च में खुटी पिया असीं ख़र्च में खुटल आहियूं न असां वटि जन्नत जे पर्ची वारो ख़र्चो आहे न भटाखोरनि जे जबरी चंदे वारो ख़र्चो आहे न पीपलनि जे ऐं लीगलनि जे नौकरियुनि ऐं बदलियुनि ते वरतल रुश्वतुनि जो ख़र्चो आहे हिते त असांजे सीनियर नायब सदर खे झोली हलणी पवंदी आहे उन झोली में पियल 5-5 रुपयनि ऐं 2-2 रुपयनि जे सिकनि ते ही माण्हू गॾ आहिनि जे असां वटि हुजनि हा वधीक पैसा त हिन खां 1000 गुणा वॾा प्रोग्राम करे सॼी सिंध खे हैरान करे छॾींदा आयाऊं सिंध जे समूरनि सोचींदड़ माण्हुनि खे जेके अहिड़नि प्रोग्राम्स के ॾिसी हैरान थियनि था जेके हिन जज़्बे के ॾिसी ख़ुशि थियनि था ऐं उन्हनि मां जेके बाज़मीर आहिनि से मोहम्मद अली दीपलाई वांगुरु हिकदमि भेड़ जे ॾौको वञी शमूलियत जो ऐलान कनि था ऐं जेके साबित कदम आहिनि से वलीराम बुर्ग वांगुरु इमदाद हुसैनी वांगुरु सैर इमदाद वांगुरु असांजे प्रोग्राम्स में हिननि माण्हुनि सां गॾिजी शरीक थियनि था पर जेके उन्हनि खां सवाइ परे खां ऑब्जर्वर्स आहिनि रुगो बि ॾिसनि पिया ऐं शाबाशूं पिया ॾियनि SMS ज़रिए टीवी ते क्लिपिंग्स ॾिसी उन्हनि खे आउं मुखातिब थी चवां थो त बंदर जा भई तव्हां सुभाणे न सुम्हो टपर थो कुन करे हीअ माखीअ मंझि वई अहिड़ो सूर सही निंड न लॻे माता वार वण नवा नंढड़ियूं शाखूं दरिया जूं ही अवामी तहरीक जे ताक़त जूं नंढड़ियूं शाखूं अथव अवामी तहरीक जी असल ताक़त ॾिसणी हुजनो त वञी कैसेट्स खणी भिक्षा कन्वेंशन ऐं छा चाहे ॾींहंनि जी मार थींदो त अरब वारो ऐलान करी आहे वार वण नवा अञा बहु अॻियां थियो ही नंढड़ियूं शाखूं वार वण नवा अञा बहु अॻियां थियो घर वेठियूं खड़ा करियो सर्दियूं
ख़बर हुजे तव्हां बि कहिड़ी के छा आहे त तव्हीं पंहिंजे पाण खे रोके नथा सघो। कसर छॾ कवात विखूं विच वॻंदियूं साईं सुबेरनि जी टिंगी भाण मवाक छॾ जोई टे झाक त हूंदी रात हुक्म मिली। जोड़ी छॾियो, सुस्ती छॾियो, झाक ॾियो, झट ॾेई सट ॾेई उथी खड़ा थियो ऐं उथी खड़ा थी साबित कयो जीअं ही लोअर मिडिल क्लासेस जा माण्हू पिया कनि। हेठे विचोले तबिके जा माण्हू जेके आनीन चानीन ॾुथ ॾियारे सूमर आहिनि से पंहिंजे खीसे पंहिंजे बचनि जे रोज़ीअ पंहिंजे घर जे छित खे लिंबराइण, पंहिंजे पुट खे नओं बूट वठी ॾियण, पंहिंजी धीअ खे नई स्लेट वठी ॾियण ऐं पंहिंजी न्याणी जी